इन हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। Visit us today or contact us now to secure your dream office at the center of the city. निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त आम चूंडूं पीटीआई चेयरमैन या जेल भोगींदड़ अॻवाननि खां सवाइ बि थी सघनि थियूं। तहरीक इंसाफ़ में शामिल हज़ारे माण्हू गैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस न आहिनि। खेनि चूंडुनि में हिसो वठण जी इजाज़त हूंदी। कंहिं क़ानून जी भञकड़ी कई आहे त क़ानून ते अमल यकीनी बणायो वेंदो। आम चूंडुनि फ़ौज न पर इलेक्शन कमीशन खे कराइणियूं आहिनि। हू फ़ौज सां वेझो हुअण जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदो आहे। कश्मीर भारत तरफ़ां क़ाइमु सभ खां वॾी जेल में आबाद आहिनि। दुनिया जो ध्यानु यूक्रेन ते आहे, पर हिकु तकरार यूक्रेन बि आहे। मुस्लिम लीग नून जी अॻवान अता तारड़ दावा कई आहे त तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन केतिरा ई साल जेल खां ॿाहिरि न ईंदो। नवाज़ शरीफ़ जे अचण जी तारीख़ हतमी आहे, उन में का बि तब्दीली न कई वेंदी। पीटीआई हुकूमत मईशत ते कमु कयो हुजे हा त ही महांगाई न हुजे हा। आईजी सिंध रिफ़त मुख़्तार गैर क़ानूनी परॾेहिनि खे जल्द डिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त गैर क़ानूनी परॾेहिनि बाबति सिंध सरकार खे सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। FIA, नादरा, ANF ऐं पुलिस ते ॿधल जॉइंट टास्क फोर्स सिफ़ारिशुनि जो हिसो हूंदो। मुख़्तलिफ़ हंधनि ते गैर क़ानूनी परॾेहिनि लाइ होल्डिंग सेंटर मख़सूस करण जी सिफ़ारिश कई आहे। स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ जंग जो ऐलान कयो आहे। ॾोहारियुनि जो ख़ात्मो कयो वेंदो। सऊदी वफ़द हलंदड़ हफ़्ते फ़लस्तीन जे सदर महमूद अब्बास सां मुलाक़ात कंदो। सऊदी वफ़द जी अॻवानी फ़लस्तीन जे लाइ सऊदी सफ़ीर कंदो। इसराइल ऐं सऊदी अरब विच में अमुन मुआहिदो यक़ीनी बणाइण जूं सफ़ारती कोशिशूं जारी। ख़ाबरू एजेंसी मूजिबि अमुन मुआहिदे में फ़लस्तीनियुनि जे लाइ मराहतूं शामिल थी सघनि थियूं। रानीपुर जी पीरानी हवेली में ज़्यादती ऐं तशद्दुद बाद क़त्ल कयल नींगरी फातिमा फरड़ो जे वारसनि JWC ऐं सान्या वंदन केस में नामज़द जवाबदार हिना शाह जी गिरफ़्तारी जो मुतालबो करे छॾियो। खानवाहण भरिसां ॻोठ अली मोहम्मद फरड़ो में शहीद नींगरी जो चालीहो कयो वियो। संदसि क़बर ते हाज़िरी गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। जलसे में शहीद न्याणी जे वालिदेन आयशा धारे जो, असदुल्ला भुट्टो, वकीलनि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। खून सां इंसाफ़ थियण ताईं जदोजहद जारी रखण जो ऐलान। नींगरी जी DNA रिपोर्ट जल्द पधरी करण, वारसनि खे ₹1 करोड़ मुआवज़ो ॾियण ऐं ॻोठनि में फातिमा जे नाले सां स्कूल क़ाइमु करण जो मुतालबो। अॻवाननि जो चवणु आहे त नींगरी फातिमा फरड़ो जे क़त्ल जी शफ़ाफ़ नमूने जांच कराए DNA रिपोर्ट पधरी कई वञे ऐं पीर असद अली शाह जी ज़ाल हिना शाह खे बि गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे मकानी नुमाइंदनि तरक़ियाती कमनि ऐं ट्रांज़ेक्शन में रंडकनि ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। कराची में मेयरनि, डिप्टी मेयरनि ऐं चेयरमैननि जो गॾियल इजलास। तरक़ियाती कमनि तां पाबंदी ख़तमु न थियण जी सूरत में अदालत सां राब्तो करण जो ऐलान। सिंधनि चवणु आहे त इलेक्शन कमीशन तरफ़ां तरक़ियाती कमनि ते पाबंदी बदकिस्मती आहे। जेकॾहिं आम चूंडूं फ़रवरी या मार्च में थींदियूं, बजट लैप्स थी वेंदी। दुनिया जे कंहिं बि मुल्क में चूंड शेड्यूल जे ऐलान शर्त तरक़ियाती कमनि ते पाबंदी न लॻाई वई आहे। तरक़ियाती कमनि तां पाबंदी ख़तमु न थियण ते अदालत सां राब्तो कयो वेंदो। कराची जे कोरंगी वारे इलाक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ ऐं धीउ क़त्ल। मारिजी वियल ताहिर ज़मान ऐं अनम जा लाश अस्पताल मुंतक़िल। IG सिंध वाक़िए जो नोटिस वठंदे SSP कोरंगी खां रिपोर्ट घुरे वरिती। सिंधी अदबी संगत जा ॿई धड़ा हिकु थी विया। मार्च जे पहिरें हफ़्ते में चूंडूं कराइण ते इत्तेफ़ाक़। हैदराबाद में सिंध संगत काउंसिल जो मोहम्मद ख़ान अबड़े जी सदारत हेठि इजलास थियो। डॉक्टर मुश्ताक फुल बॉडी टोड़ण जो ऐलान कंदे ताज जोयो खे सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल मञे वरितो। ताज जोयो चयो आहे त सिंधी अदबी संगत हमेशह हिकु रहंदी। धुल में मक़तूल दुकानदार हाफ़िज़ मुअज़्ज़म नारी जो क़त्ल केस। 5 ॾींहनि खां पोइ दाख़िल A सेक्शन थाणे ते क़त्ल भताखोरी जो केस। अर्ज़ बुरड़ो, गाजी बुरड़ो, हाजी बुरड़ो समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो।